दरगाह हज़रत सचल सरमस्त अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर की तरफ़ां 1 करोड़ दुरूद पाक जी महफ़िल रखी वही हुई है। अॼु कोई तारीख़ ते जेकी हिते जारी व सारी आहे ऐं हींअर क़िबला सैयद ग़ुलाम शाह पहुचण वारा आहिनि। उहो तोहफ़ो पेश थींदो, उन खां पोइ दोस्त लंगर कंदा, महफ़िल समाब आहे, उन खां पोइ दोस्त रवाना थींदा। हितां अंजुमन ग़ुलामान कलंदर जे तरफ़ां 1 करोड़ दुरूद पाक जो तोहफ़ो। अॼु इहा दुआ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश कई वेंदी। तमाम दोस्तनि जी गुज़ारिश आहे